ये अभी साबका सदर ऐसे ही बैठे, ठीक है ना। आप अपना अपना हलफ अपने सामने रखें। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आऊं अली मुर्तजा और दो वाइस चेयरमैन मरकजी इलेक्शन कमेटी ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन अल्लाह ताला के हाज़िर नाज़िर जाने इकरार करया थो त मां पेटेलर जे आइन खे चङी तरह पढ़ियो ऐं सम्झियो आहे। मां हलफ खणी चवां थो त मां पेटेलर जी इलेक्शन पेटेलर जे आइन मौजूद कराइण जो पाबंद रहंदुसि ऐं पेटेलर जे आइन मूजिबि फैसले करण जो पाबंद रहंदुसि। पसंद नापसंद खे कॾहिं बि फैसले ते हावी थियण न ॾींदुसि। पेटेलर तंज़ीम जी साख खे बरक़रार रखण लाइ हर मुमकिन कोशिश कंदुसि ऐं तंज़ीम सां वफ़ादार रहंदुसि। दुआ आहे त रब पाक सदके पंहिंजे महबूब हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मूंखे हलफ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सही ताए मुबारक अच्छा, ये आप दस्तखत करें।